आसना वाक़िया कंदासीं। तंगवाणी में चोर बेकरी समेत 3 दुकाननि जा ताला तोड़े लखे रुपया ऐं सामान चोरी करे फ़रार थी विया आहिनि। तंगवाणी में चोर बेकरी समेत 3 दुकाननि जा ताला तोड़े लखे रुपया रोक रक़म ऐं सामान चोरी करे फ़रार थी विया आहिनि। तफ़सील मालूम कंदा अता हुसैन मलिक टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। जी अता हुसैन। जी बिल्कुल, तंगवाणी शहर ऐं भरपासे वारे इलाइक़नि में चोरी जो आज़ार वधी वियो आहे। तंगवाणी पुलिस थाणे जे सॾपण ते हाफ़िज़ मार्केट ऐं सुपर मार्केट, मेडिकल स्टोर ऐं बेकरी जा ताला जेके नामालूम चोरनि तोड़े लखे रुपयनि जा रोक रक़म ऐं क़ीमती सामान ॿुहारे खणी विया। चोरनि पारां सीसीटीवी जा कैमरनि जा रुख बि मोड़े छत तरफ़ करे चोरी करे विया। हाफ़िज़ बिलावल मार्केट जे मालिक हाजी शेर खान ॿुधाया त 14 चांड्र की राति ॾींहुं बराबरि मार्केट थाणे जे सॾपण ते आहे। जदीद टेक्नोलॉजी सिस्टम जे बे पुलिस नाकारा बणियल आहे। चोरनि जो आज़ार वधी आहे। मुंहिंजे मार्केट मां लखे रुपयनि जा रोक रक़म ऐं लखे रुपयनि जो सामान चोरनि सामान ॿुहारे विया। हुननि चयो जल्द चोरी थियल सामान वापसि करायो वञे ऐं असां शहरियुनि खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। जी अता हुसैन मलिक, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।